मीर मुर्तज़ा भुट्टो जंहिंजो जनम पाकिस्तान पीपल्स पार्टी जे बानी अॻूणो वज़ीर आज़म शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे घर 18 सेप्टेम्बर 1994 में थियो, जंहिंखे 42वें जनम ॾींहं जे ॿिए ॾींहुं पंहिंजे घर खां 500 गज़ जे फ़ासिले ते रोशनियुनि वारे शहर कराची जे 70 क्लिफ्टन जे रोड खे हथरादू ऊंधाई करे खेसि पुलिस मुक़ाबिलो करे शहीद कयो वियो। शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जी धीअ फ़ातिमा भुट्टो पंहिंजे किताब में लिखियो आहे त बाबा साईं 20 सेप्टेम्बर 1996 जो एम कॉन्फ्रेंस ऐं जलसे के ख़िताब खां पोइ राति 8 वॻे घर मोटी रहियो हो त पहिरियां खां बीठल पुलिस हिकु वॾी नाइंसाफ़ी ऐं ज़ुल्म जी तारीख़ लिखी। फ़ातिमा भुट्टो हक़ीक़त ॼाणाईंदे लिखियो आहे त पहिरीं हिकु गोली जो आवाज़ु ईंदो आहे ऐं कुझु देरि ख़ामोशी खां बाद केतिरनि ई गोलियुनि सां पूरो इलाइक़ो गूंजी उथंदो आहे ऐं कुझु देरि खां पोइ बिल्कुलु ख़ामोशी छांइजी वेंदी आहे। गोलियुनि जा आवाज़ खेसि मुंहं जी माउ गनवा भुट्टो ऐं मुंहिंजे कननि ते पिणु पवंदा आहिनि, पर इहा कहिड़ी ख़बर हुई त इहे गोलियूं बाबा साईं जे जिस्म खे परूण करे असां खां सफ़क़त जी छांव खसे हमेशह लाइ दुखनि जी उस में साड़ींदियूं। उन वक़्त जे DIG शोएब शडल हुकुम जारी कयो त मुर्तज़ा भुट्टो ऐं खेसि 6 ज़ख़्मी साथियुनि खे जल्द अस्पताल पहुचायो वञे, पर बिल्कुलु ईअं न थियो। 6 साथियुनि समेत मुर्तज़ा भुट्टो ज़ख़्मी हालत में 55 मिंट जाइ वक़ुआ ते तड़पंदो रहियो। खेसि 55 मिंट बाद ज़ख़्मी साथियुनि समेत मीर मुर्तज़ा भुट्टे खे ज़ख़्मी हालत में अस्पताल मिड ईस्ट पहुचायो हो। इतला मिलण बाद फ़ातिमा भुट्टो सां गॾु गनवा भुट्टो अस्पताल पहुती। मुर्तज़ा भुट्टो जी हालत इंतहाई ख़तरनाक ॾिसी खेसि कैफ़ियत हिकु घरवारी ऐं धीअ जी कहिड़ी हूंदी इहा हर इंसान महसूस करे सघे थो। गले में खून भरजण सबबि ॻाल्हाइण जी हिम्मत न हुई ऐं खेसि गर्दन में गोली लॻण मौत जो कारण बणियो। राति 12 वॻे खां पोइ खेसि दम परवाज़ थियो ऐं पाकिस्तान जी तारीख़ में हिकु दफ़ो वरी हिकु नई तारीख़ लिखिजी वई। अफ़सोस सां चवणो पवे थो त 24 साल गुज़रण बाद बि अॼु 6 साथियुनि समेत शहीद मीर मुर्तज़ा भुट्टे जे खून सां इंसाफ़ न थी सघियो। ख़बर तख़्त ते वेठल सॻी भेण मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे पई त पहिरें उघाड़े मिड ईस्ट अस्पताल पहुती, जेका पाकिस्तान जी वज़ीर आज़म हूंदे बि खेसि बेवस रही ऐं अहिड़ी तरह 3 दफ़ो हेलीकॉप्टर मैयत खणी कड़ी ख़ुदाबख़्श जी सरज़मीन पहुतो। पहिरियों दफ़ो 4 अप्रैल 1979 में शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे मढ़ खे हेलीकॉप्टर ज़रिए पहुचायो वियो। ॿियो दफ़ो 1985 में हेलीकॉप्टर शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे नंढे पुटु ऐं मीर मुर्तज़ा भुट्टो जे नंढे भाउ शाहनवाज़ भुट्टो जो मैयत खणी गड़ी ख़ुदाबख़्श पहुतो ऐं अहिड़ी तरह ही 3 दफ़ो हेलीकॉप्टर जे ज़रिए शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे मढ़ खे गड़ी ख़ुदाबख़्श आंदो वियो। मीर मुर्तज़ा भुट्टो जी शहादत केतिरनि ई सुवालनि खे जनम ॾिनो, जंहिंजो जवाबु अॼु 24 साल गुज़रण बाद बि न मिली सघियो। शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे खून सां कंहिंजा हथ रंगियल आहिनि ऐं इन जे पोयां कहिड़ियूं ताक़तूं हुयूं जेका अॼु बि हिकु सवालिया निशान बणियल आहे। सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजे चैनल सोच टीवी के ऐं बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.